अस्सलाम वालेकुम। इन लेक्चर में असीं 10वीं क्लास जी एक्सरसाइज 15.5 एप्लीकेशन ऑफ ट्रायंगल डिस्कस कंदासीं। एप्लीकेशन प्रॉब्लम ऑफ ट्रायंगल में पहिरियों ही प्रॉब्लम आहे अ ट्री इज एट डिस्टेंस ऑफ 50 मीटर फ्रॉम अ पॉइंट। हिकु वण 50 मीटर पर आहे हिकिड़ी पॉइंट खां। हीअ पॉइंट आहे, इन खां 50 मीटर परते वण आहे, ट्री आहे ऑन द ग्राउंड। द एंगल ऑफ एलिवेशन माना हीअ एंगल जेका मथे उभिरी वञे इनखे चइबो आहे एंगल ऑफ एलिवेशन। एंगल ऑफ डिप्रेशन जेका हूंदी आहे, जेका हेठि अचे, ही मथे थी एंगल वञे, ही एंगल ऑफ एलिवेशन। एंगल ऑफ एलिवेशन टॉप ऑफ द ट्री फ्रॉम दिस पॉइंट इज 30 डिग्री, 30 डिग्री जी एंगल आहे। फाइंड द हाइट ऑफ ट्री। हिन वण जी हाइट मालूम कयो। हाइट ही वण आहे, सपोज कयो ही लाइन वण जी हाइट आहे, इहा मालूम करणी आहे असांखे। इहा हिन एंगल जे लिहाज़ खां परपेंडिकुलर थी वेंदी, ए थी वेंदी, असांखे बेस मिलियल आहे। हाणे हीअ साइड मालूम करणी आहे असांखे। असां 15.4 में डिस्कस करे आयासीं त कीअं मालूम कजनि। ही साइड परपेंडिकुलर आहे, हिन साम्हूं वारो पासो आहे परपेंडिकुलर, ऐं ही बेस मिलियल आहे, त असीं टेन थीटा यूज़ कंदासीं। टेन थीटा ख़बर आहे असांखे त बराबरि हूंदी आहे परपेंडिकुलर अपॉन बेस। परपेंडिकुलर ए आहे ऐं बेस ही मिलियल आहे 50। टेन 30 वैल्यू आहे 1 अपॉन स्क्वायर रूट 3। 50 हिते डिवाइड में आहे, हिन साइड ईंदो मल्टीप्लाई थींदो, मल्टीप्लाई थी वियो, हे थियो 50 भाङे स्क्वायर रूट 3। स्क्वायर रूट 3 सां स्क्वायर रूट 3 जो 3 जो वैल्यू आहे 1.732। इन सां डिवाइड कंदा आंसर मिलंदो 28.87 मीटर। इहो थी वियो आंसर, हाइट ऑफ द ट्री। क्वेश्चन नंबर 2, ऑन द बैंक ऑफ अ सी, हिकु समुंड जे किनारे ते देयर इज अ लाइट हाउस। लाइट हाउस माना रोशनी घर, जेके वॾा मीनार हूंदा आहिनि। 100 मीटर आहे, हुनजी ऊचाई जेका आहे 100 मीटर आहे। द एंगल ऑफ डिप्रेशन, एंगल ऑफ डिप्रेशन माना जेका हेठां एंगल आहे, हीअ एंगल ऑफ डिप्रेशन फ्रॉम द शिप टू द टॉप ऑफ द हाउस इज 45 डिग्री। हीअ 45 डिग्री आहे, त असां हीअ बि 45 डिग्री थी वेंदी, छो त ही अल्टरनेटिव एंगल्स बराबरि हूंदियूं आहिनि। हिन जी अल्टरनेटिव एंगल आहे 45 डिग्री आहे। फाइंड द डिस्टेंस बिटवीन द फुट ऑफ द हाउस एंड द शिप, माना ही लाइट हाउस जी पॉइंट खां वठी वेंदे शिप ताईं डिस्टेंस केतिरो थींदो, इहो कैलकुलेट कयो। असांखे ही बेस मालूम करणो आहे, यानी हिन लाइट हाउस खां वठी शिप ताईं डिस्टेंस मालूम करणो आहे। जॾहिं त लाइट हाउस जी हाइट मिलियल आहे, यानी परपेंडिकुलर मिलियल आहे, असांखे ही बेस मालूम करणो आहे ऐं एंगल बि मिलियल आहे। असांखे ख़बर आहे त ही बेस ऐं हेपाटीन्यूज़ ॿई टेन थीटा में हूंदा आहिनि। टेन थीटा आहे, तंहिंजे करे फार्मूलो यूज़ कंदासीं। टेन थीटा बराबरि परपेंडिकुलर अपॉन बेस। परपेंडिकुलर ए आहे ऐं बेस बी आहे। परपेंडिकुलर जो वैल्यू मिलियल आहे 100 ऐं बेस जो न आहे मिलियल वैल्यू 45। टेन 45 जो वैल्यू 1 हूंदो आहे। बी ते डिवाइड में आहे, राइट साइड ते लेफ्ट साइड ते मल्टीप्लाई ईंदो, बी जो वैल्यू 100 थी वियो। यानी जेको डिस्टेंस आहे लाइट हाउस में शिप जे विच में, उहो 100 मीटर आहे। क्वेश्चन 3, अ लेडर इज 8 मीटर लॉन्ग। हिकिड़ी ॾाकणा जेका 8 मीटर डिघी आहे ऊंचाई, रीचेस एट अ पॉइंट ऑन द वॉल। 8 मीटर डिघी आहे ॾाकण, ठीकु आहे। मीटर वॉल भित ते पहुचे थी, सच दैट इट मेक्स एन एंगल 60, ऐं ये एंगल ठाहे थी 60 जी विद द ग्राउंड सां गॾु ये एंगल ठाहे थी ॾाकण 60 जी। फाइंड द हाइट ऑफ द पॉइंट ऑन द वॉल वेयर द टॉप एंड ऑफ द लेडर टचेस इट। उहा पॉइंट मालूम कयो, लेडर हाइट मालूम कयो जिथे ॾाकण पहुचे थी। ॾाकण त 8 मीटर आहे, पर हीअ हिन फॉर्म में आहे, तंहिंजे करे 8 ऊचाई ताईं त कान पहुचंदी, तंहिंजे करे हिन जी इहा पॉइंट मालूम करणी आहे असांखे। असांखे ही हेपाटीन्यूज़ मिलियल आहे ऐं परपेंडिकुलर मालूम करणो आहे, त साइन थीटा यूज़ कंदासीं। फार्मूलो परपेंडिकुलर अपॉन हेपाटीन्यूज़, साइन जे बराबरि आहे। परपेंडिकुलर ए आहे ऐं हेपाटीन्यूज़ सी आहे अपॉन सी, ऐं साइन 60 वैल्यू आहे स्क्वायर रूट 3 अपॉन 2। हाणे हिते 8 डिवाइड में आहे, मल्टीप्लाई थींदो, 8 हिन सां मल्टीप्लाई कंदासीं ऐं ही असीं वैल्यू पुट कंदासीं। हे ॿिनि जी टेबल हिन ते 4 दफ़ा लॻी, वैल्यू पुट कयोसीं त आंसर आख़िर में मिलियो असांखे 6.93 मीटर। इहो थी वियो आंसर। दोस्तनि में शेयर करणु कान विसारींदा।